5000 तो दे। हां ई वठो 5000 खना आइन मोट। हां ता ई वठो मां लिखी खारा प्यार सब हमारा है जो ते शहर में एको घुमाए घुमाए नका जे खारा ही दिन यार तुम रुको रोज रोज माई तो के खारा आज तो मुंजा गीता खाली लगा प्यान यार ये न तना वो गड वटी आए तो कुछ खारा कुछ प्यार काशे करे या नत मां वना तो बस यार कयूं ता को बिलो के हणू ता ठगी बगी हणू ता के ठगी हणदे तू रुको मुके वडेरो कजाए बाकी मां पाने जाने तो तू हां में हां कंदो अजाए ठीक है आज हणू ता के को दुकानदार खाली को अकेलो बैठो जो दुकानदार मां रुको खाली हां कंदो तू बस रेस साईं साईं हां जी कजा बस बाकी मुंजो कम ठीक है हल हां छा कजे आजकल मंदी लगो पियो न कारोबारी घट लगो पियो यार सामान बिलाई ठायो वेठा आयूं गिलेंडरो इन पावा इन इतरो माल रहे आजकल तो माण्हुनि खे अलाए छा थियो अचनि ई नथा अलाए महांगाई थी वई आहे अलाए माण्हुनि वटि पैसो न ओयो दुकानदार वांदो वेठो इन के बिलो थाटो ॾियो हल हा तू रुको जीअं तोखे चयो अथमि न हा ईअं कदे मां ईअं हा साईं साईं कंदो हा रुको वॾे रखे चुप आयूं त सुञा हाणे चुप कर बस हाणे सीधा हा थोरो पोइते थी न थोरो पोइते थी हा वॾे हा ईअं तरीक़े सां चरिया कुछ न कुछ फासायांसि कहिड़े तरीक़े सां कमु थींदो को न को अचे त सही उधर उधर को चांहियूं बोतलूं पीआरे उनखे कुझु न कुझु करे कमु फासायां त मन अला करे को अचे लड़ी अचे को लड़ी अचनि त पिथा ॾिसां अला करे मोॾे अचनि ॾिसां अचनि त पिथा अला करे अचनि ॾिसो अलाए करे आहिनि लॻे केरु मन अचनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम खुश आयो खैर खुश सर वेहो साहब वेहो वे नो कर सब खैरा खुश आयो यार तेरे हुकुम खपे असा के बंगलो पे ठहराया वडो जी है बंगलो पे ठहराया हां तकरीबन 1000 फुट गन 12 पार्क के दिंदो तो गिरल हां उहा भी ठहराणी आहे तकरीबन 900 फुट हिया हत माशाल्लाह सुभान अल्लाह पार्क आहे पार्किंग के 12 आई उन जा नंढा जेके नंढा पार्किंग आहिनि उनके गिलेंडर वगैरह लगंदो हां उनके गिरिल लगंदा पावा ब लगंदा मथा बंगले के जने हां पावा ब लगंदा आई कुछ ये सब वाह जेती भाई अल्लाह कंदो भलाई आज ॾियूं मुस्तफा छोटो एडा अचे बाबा साहब आया ने लमेंट करे ब बोतल वटिया शाबाश मन बोतल वट हर किस्म जी रियायत में ता के मिलंदी गिलेंडर सही बिल्कुल ता के रियायत मिलंदी बे दुकान काम भी असा जो का तो राब्तो करे आया हूं चवई खबर ना है जे तो कम थोरो घणो खराब थियो तो वरी पो साईं नहीं सही असा ता के वा शे ठाए दींदासी मसलो अची वने का ता के फिटिंग न ते असा कटिंग वगैरह करे नहीं सही ता जी फिटिंग ते ठाए दींदासी पावा जेके ता 2-3000 पावा खणदो को पावा पासे में हणन में ता के ता जो कम वडो आन ठीक है ता के पावा अगर डिजाइन में मजो न अचन ता के मटाए दींदासी को ते जेको ता के पाव डिजाइन पसंद इंदो मथा दिसा थरो कम ताए उसा करानो कोन ये न जो उनके खबर पजी ने त इन पैसा वो कोन नहीं कूड़ में ये ठगी करना है त पो हाल सा चुप कर जेकी घर जेकी शेड थिंदो न अचंदा हां इया सही है पसंद आई है तांगी वडी ड्राइव वणदा माल भी इलाही पियो आहे ग्राहक वाह जे अची आहिनि अॼु कुझु न कुझु ठोकनि थो अलाह करे कंहिं न कंहिं तरीक़े सां ॾियनि थो उधर ते ॾींदोसि हाणे पर खणनि माल त पंहिंजो कुझु माल त ठहे कुझु ॾिसूंसि सही अलाह करे अॼु वाह जे फाथा आहिनि ख़ुदा ख़ैर कर पैसा हणूं था जेके निकिरी सघिया ठीकु आहे अचे पियो तू रुको जी में अकर अचे पियो माल दसी था बोतल दे साहब के बोतल दे साहब पियो बोतल पियो ताके माल दसी था ताके जेको ता बोतल पियो ताके माल दसियूं जेको ता पावा चओ था जेको गिलेंडर चओ था कुछ असां वटि ठहियो पियो आहे इहो तव्हांखे ॾसियूं था जे करे पावा पसंदि अचनि पावा सिरूं खपनि तव्हांखे माल घुराइणो पवंदो तमामु घणो बाबा उहो असां घुराए तव्हां जेतिरी माप ॾींदव जेको तव्हां मुदो ॾींदव न मुदे में तव्हांखे ठाहे क्लियर करे असां ॾींदासीं असांजा कारीगर हिकिड़ो ॿ कारीगर आहिनि असांजा 2 कारीगर कम ते वियल आहिनि असां 2 कारीगर 3 कारीगर हणी तव्हांजे मुदे ते पंहिंजो जेको आहे कमु तव्हांखे क्लियर करे ॾींदासीं ऐं हुनजो तव्हां टेंशन ई न कयो छोटो बोतल खण
छोटो बोतल खण पाओ पोइ तव्हांखे डिज़ाइन कुझु ॾसियूं हा। तव्हांखे पसंदि अचनि त पोइ भला ठीकु हलो, आहे हलो। ठीकु आहे हलो सर पोइ हलो डिज़ाइन तूं ॾिसूं हाणे हिते वेह त मां डिज़ाइनूं ॾिसी जा जुगाड़ हणी अचां ठीक है मां वेठो आहियां ठीकु ठीकु जल्दी अचिजो पोइ मीटिंग ते भल तव्हांखे पसंदि आयो आहे सामान हली अचो ठीकु आहे हलो वियो तव्हां ऑर्डर लिखो ठीकु आहे वियो ठीकु आहे वियो पसंदि आयो असांजो ठीकु तव्हां लिखो ऑर्डर ऑर्डर लिखो। जेको पावा बावा असां तव्हांखे लिखायूं था हाँ अकरम जमाली जी सर ॻोठ कोट आहे लालू खेत जमाली लालू खेत तव्हांजे पंहिंजे नाले सां ॻोठ आहे हा बाबा हा तव्हांजे वॾे जो नालो आहे न लालू खेत पंहिंजो जेको आहे लालू जो नालो आहे खेत माना आबादी जे हिसाब सां ॻोठण ॿारनि ठीकु 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 सर हाणे 11,000 पावा लिखो 11,000 पावा हा इहे हिकु डिज़ाइन खपंदा या 11,000 पावा पावा 11,000 पावा हा ऐं ॿियो? काय आयो या कीअं थींदो कमु यार गाॾी त पाण ड्राइवर खे मोकिले छॾियो रखो यार उहो पोइ ईंदो बि कोन आहे पोइ यार इहो ॾिसो सर तव्हां हिते टियालियूं मिलनि थो किराए ते पोइ टियालियूं न त किराए था अचो लॾे तव्हांखे मोकिले था ॾियूं को हा मसइलो कोन्हे। भले सही आहे पोइ जेको आहे तव्हां लॾे मोकिलियो जी त जेको आहे असां हुते लड़ायूं था ॾियूं ठीकु आहे सर पोइ पेमेंट जो कीअं थींदो एटीएम में हलो त कटराए था ॾियूं तव्हांखे पेमेंट सही हिते पेमेंट एटीएम त आहे कोन असांजे शहर में यार पोइ असां पेमेंट कैश पैसा खणी न घुमंदा असां एटीएम ई कटराईंदा आहियूं या प्राडो साईं, तव्हां त वॾा- जेको आहे वर्क ते साईं तव्हां त वॾा माण्हू आहियो अहिड़ो कोन मसइलो इलेक्शन ते भर जा आहियो को परे जा कोन पोइ जीअं तव्हां चवंदो त पोइ जेको आहे सुबुह जो तोखे एटीएम खां मां पैसा बि कटराए सॼी पेमेंट बि कई घर जूं नापूं ॾियईं त पोइ वरी असां हाल फ़िलहाल वञूं जेको आहे पेमेंट एडवांस में ॾिसी ईंदासीं एडवांस में पेमेंट हा ठीकु आहे साईं कोई मसइलो कोन्हे अहिड़ो की तव्हां पढ़े तव्हांजी इज़त आहे अहिड़ो मसइलो कोन्हे तव्हां हुकुम खपे साईं तव्हां अला हुकुम पैसनि सां मां पैसा खणी अचां भला हा पैसा खणी हा घर में परेशान हुए मां परेशान सुञाता त पर पैसा ज़रूर 10 रुपया बि कोन न मानी खाधी न छे ठगी जिंदाबाद अॼु का हेड़े दौर में जेको ठगी थी हले महांगाई लॻी पई आहे किथां या पैसा मां खे पहिरियां ख़बर छा मूंखे शक पियो त मां चई बुख मारींदो पर न दिमाग़ आहे त हलूं हलूं था भले हिकिड़े होटल ते मानी था खाऊं हली पहिरियां हिन खां रुॻो 2-3 हज़ार हींअर कढूं पोइ उअं ई कोन वठंदासीं हिन को नंबर सही ॾिनो अथऊं न को छा बंगला वारी पाण वटि किथां या पाण सुञाण पर हुनखे त ख़बर न आहे न हाल में पको थी जा बस ईअं हा में हा कंदो रहिजांइ हा यार मां तोसां गॾु हाणे लाज़मी आहे त वरी कम खे हलाइणो आहे जेके पैसा हुजनि कढीसि जेके निकितसि 2-3 हज़ार जेके हूंदसि कढंदासीं हा 2-3 ॾियारा त भला निकिरंदा भला पोइ जेको पाण खे पधर पिया आहियां सर पैसा त एतिरा कोन हुया थोरा आहिनि कुझु 2-3 हज़ार त ॾे हा ही वठो 5,000 खनि आहिनि मूं वटि हा तव्हां ही वठो मां लिखी थो छॾियां पने ते 1 2 मूंखे त वठो 5,000 सर तव्हांजा मां लिखी छॾियां हा पने लिखी ते छॾियो लिखी छॾियो 5,000 लिखो जी हा तव्हांजा ही पने ते लिखी छॾियूं असां तव्हांजे ऑर्डर सां गॾु 5,000 तव्हांखे मिलियल हा लिखी 5,000 इहे लिखी 20 लख ॿिया एडवांस में तव्हांखे ॾींदासीं उहे बि लिखो सर ठीकु आहे असां लिखी था पोइ इहो सुभाणे अचिजो पंहिंजो जेको असां पाण अचिजो हा, तव्हां या वरी मोकिले छॾिजो पोइ अचिजो पोइ 43 आहिनि छॾियो न जेके तव्हां माप खयूं अचिजो न त असां तव्हां जेके कारीगर ॾींदासीं तव्हां वठी वञिजो माप वग़ैरह कराए पावा बि खणायो वञिजो ठीकु आहे, ठीकु आहे। पैसनि जो मसइलो न आहे 1-2 ॾींहं देरि थी वई त कोई मसइलो कोन्हे तव्हां हिसाब न ठीकु आहे ठीकु आहे सुबुह जो जेको आहे तो ट्रैली मोकिले ईंदो ऐं पेमेंट बि कुझु मोकिले ईंदो जी जी ऐं पोइ जेको आहे पारा थो हुजे साईं असांजी हलो साईं हलो साईं हलो टेंशन न कर असांजी हलो साईं हलो छोकिरा हेॾां अच बाबा जी ॻाल्हि ॿुध हे दुकानु छॾण खे अॼु छॾ
अॼु वञी किथां 5-6 मज़ूर हथ करे अच ठीकु आहे न अॼु सामान वॾो ॾियणो आहे भराई थींदी पंहिंजो जेको आहे वॾो कमु आहे अॼु पंहिंजो जेको आहे हिन कमु खे छॾ वञ 2-3 मज़ूर हथ करे अच वञ बाबा शाबाश भॼ वञ 11 थी विया 11 बजे ताईं केरु कोन्हे आयो अञा 5000 रुपया मूंखां खणी आया आहिनि छा थींदो केतिरा पैसा खणी आ बणा उस्ताद मूंखे थोरी ख़बर आहे तोखे कहिड़ी ख़बर तूं तुंहिंजी सियान घटि में घटि तूं ख़्यालु करीं त मां त उहो छितो लॻो पियो मुंहिंजे लॻे वॾो ग्राहक अची वियो आहे मुंहिंजो एतिरो ग्राहक खपंदो मूंखे लॻे त वॾा के ठग हुया लानत पइनि निभागनि खे वॾा ठगिया रे मां बर्बाद थी